नाज़रीन, जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कुंभ में शानदार तकरीब कराई वई। ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्रोग्राम में तालका एजुकेशन अफसर इलाही बख्श खास केली, पेटेल तालका कोडे जी सदर अब्दुल जब्बार वसाण, उस्ताद अली नवाज पल, SMC चेयरमैन ज़ाकिर हुसैन तुमरानी, सहाफ़ी गुलाम अला शाल, बादशाह गोपांग, रजब मला समेत उस्तादन वालदेन ऐं शहरनि पिणु शिरकत कई। ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्रोग्राम के TO इलाही बख्श खास केली, अब्दुल जब्बार वसाण, स्कूल जो हेडमास्टर इनायतुल्ली मला, ज़ाकिर हुसैन तुमरानी, उस्ताद गुलाम शबीर मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी काइनात लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया, पाण सगोरनि इंसानियत जो दरस ॾिनो। सनस आमद सां दुनिया मां जाहिलियत जो दौर ख़तमु थियो ऐं हर तरफ़ प्यार मोहबत ऐं ख़ुवत जे नए दौर जी शुरूआत थी। हिन दुनिया में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट ते अमल करे पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत संवारे सघूं था। उन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तक़रीरूं कयूं, हमद ऐं नातूं पिणु पेश कयूं। आख़िर में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे मेडल पिणु पाराया विया।